अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में इंटरव्यू सीरीज़ में एक दफ़ो वरी हाज़िर थियो आहियां। अॼु असां सिंधी अदब में जेको औरतुनि जो हिसो आहे उन ते थोरो ॻाल्हाईंदासीं ऐं उन जी कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग तव्हांजे लाइ क्लियर थियणु तमामु ज़रूरी आहे। जॾहिं असां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जी ॻाल्हि था कयूं त हाणे असां सूमरनि जे दौर ॾे था हलूं पिया ऐं उन दौर में असांखे माई मिरखां छिखण नज़र अचे थी, जेका ॻीच लिखे थी। उनजो मुर्शिद आहे करायो भांडारी। उन जी यादि में या उन जी अक़ीदत में उहा ॻीच लिखे थी ऐं उनजा ॻीच मक़बूल था वञनि। ऐं अहिड़ी तरीक़े सां सिंधी अदब में पहिरीं औरत जी एंट्री थिए थी। हाणे उहो दौरु आहे जंहिंमें अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त ख़ुदि अंग्रेज़ी अदब में बि कंहिं औरत जो नाम निशान नथो मिले। याने सिंधी अदब में औरत जो सूमरनि जे दौर में नालो निशान मिले थो, मिरखां छिखण जो। पर ही इन ई दौर में जॾहिं तक़ाबिली जाइज़ो वठिजे थो त अदबी तारीख़ुनि में इहे हवाला मौजूदु आहिनि त ख़ुदि अंग्रेज़ी अदब में यानी अंग्रेज़नि वटि बि का औरत शाइरा अदीबा नथी मिले इन दौर में। सो इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिंध जी औरत अवाइली दौर खां वठी अदब सां ऐं पंहिंजे कल्चर सां ऐं पंहिंजी ॿोलीअ सां ॻंढियल रही आहे। याने पहिरीं औरत जेका आहे सिंधी अदब में उहा असांखे माई मिरखां छिखण मिले थी, ठीकु आहे, जेका ॻीच लिखंदी हुई। अॻिते हलूं था पिया त असांखे माई सारा मिले थी ऐं अरगुननि जो दौर में असांखे जादुल जतनी मिले थी ऐं कलोड़नि जे दौर में असांखे माई नियामत मिले थी। माई नियामत यानी माई नेमत इहा उहा औरत हुई जेका लतीफ़ साईं जी अक़ीदतमंद हुई ऐं लतीफ़ साईं जॾहिं पंहिंजो कलाम पूरो कलाम कराड़ ॾंढ में उछलियो हो त रवायतूं आहिनि त माई नियामत वाहिद औरत हुई जंहिंखे लतीफ़ साईं जो पूरो कलाम यादि हो, छाकाणि त उहा लतीफ़ साईं जी अक़ीदतमंद हुई। इन जे करे लतीफ़ साईं जो कलाम बर्ज़बान खेसि यादि हो। ऐं पोइ जॾहिं कराड़ ॾंढ में लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी उछली त उन शाइरीअ खे माई नियामत जी मार्फत वरी कलम बंदि कयो वियो। जेको बि मुयसरु मुसविदो आहे या कलाम जो हिसो आहे जेको असांखे मिले थो उन में घणो तणो माई नियामत पंहिंजे बर्ज़बान जेको उनखे यादि हो उहो लिखाईंदी वई ऐं माण्हू उनखे कलमी नुस्खे में लिखंदा विया। हाणे जॾहिं असां वरी टालपुरनि जे दौर में अचूं था त असांखे टालपुरनि जे दौर में हिकिड़ी औरत मिले थी निमाणू फ़क़ीर। उहा सचल साईं जी अक़ीदतमंद आहे ऐं सचल साईं जी अक़ीदत में उहा शाइरा बि आहे। ऐं निमाणू फ़क़ीर जो जेको नालो आहे उहो हिकु त हसी बाई अचे थो ऐं ॿियो निमाणू फ़क़ीर जो नालो रुकी बाई बि लिखियो वञे थो पियो। हाणे जेके अदबी तारीख़ूं आहिनि उन में ॿुधायल आहे त निमाणू फ़क़ीर बुनियादी तौरु हिकु औरत जो नालो आहे ऐं उनजो असुलु नालो हसी बाई आहे। पर जेको सचल साईं ते रिसर्च तसव्वुफ़ ते जेका रिसर्च कई आहे सूफ़ी स्कूल ऑफ थाट ते सखी कबूल मोहम्मद फारूकी सानी, उन पंहिंजे रिसर्च जी थीसिस में निमाणू फ़क़ीर खे रुकी बाई बि लिखियो आहे। सो इहे ॿई नाला अचनि था पिया त अवां अपडेट हुजो हिन मामले में त निमाणू फ़क़ीर जा इहे ॿई नाला आहिनि। निमाणल माण जे नाले सां हुनजो हिकिड़ो मजमू आहे जेको भारत मां छपायो वियो हो, उहो बि अदबी तारीख़ुनि में हवालो मिले थो त असांखे निमाणे फ़क़ीर जा। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां अॻिते था अचूं अंग्रेज़नि जे दौर में त अंग्रेज़नि जे दौर में बि असां वटि शाइराऊं मिलनि थियूं, अदीबाऊं मिलनि थियूं। ख़ासि करे ग़ुलाम फ़ातिमा लाल जो ज़िक्र मिले थो सूमरनि हिन में अंग्रेज़नि जे दौर में। असां विरहाङे खां अॻु जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त विरहाङे खां अॻु असांखे बेगम ज़ीनत अब्दुल्ला जो तमामु वॾो नालो मिले थो, जेका मारवी रिसाले जी एडिटर बणी। ऐं बेगम ख़दीजा ख़ानम दाऊद पोटो असांखे अधु रिसाले जी एडिटर हुई। उन्हनि जा नाला मिलनि था पिया। इन सां गॾोगॾु जेकॾहिं विरहाङे खां पोइ जी असां ॻाल्हि कयूं त विरहाङे खां पोइ सिंधी अदब में औरतूं तमामु वॾे अंग में दाख़िल थियूं ऐं ख़ासि करे तहक़ीक़ जे मैदान में, तहक़ीक़ सां गॾु शाइरी जे मैदान में, अफ़साने जे मैदान में ज़बरदस्त क़िस्म जे औरतुनि जो हिसो रहियो असांजे सिंधी अदब में। हाणे लेटेस्ट दौर जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं या जदीद अदब जी ॻाल्हि था कयूं त उन में असांखे महताब महबूब जो तमामु वॾो नालो मिले थो, रशीदा हिजाब जो तमामु वॾो नालो मिले थो।
ऐं इन सां गॾोगॾु असांखे नूरुल हुदा शाह हिन दौर में ज़बरदस्त क़िस्म जी असांखे शाइरा बि आहे, केदाणियूं जूं अखियूं ऐं चंड, ऐं साॻे वक़्तु बुनियादी तौरु उहो कहाणीकार आहे नूरुल हुदा शाह। हिन जूं जेके कहाणियूं आहिनि उहे सिंधी समाज में हिकिड़ी निराली हैसियत रखनि थियूं। उन में औरतुनि जा इशूज़ बि हाईलाइट थियल आहिनि। साॻे वक़्तु जेका समाजी अणबराबरी आहे, सिंफ़ी अणबराबरी आहे, उहा बि असांखे नूरुल हुदा शाह जे कहाणियुनि में मिले थी। हिकिड़ी बज़ाहमत नूरुल हुदा शाह जे कहाणियुनि में मिले थी। जलावतन संदसि कहाणियुनि जो मजमू आहे, करबला संदसि कहाणियुनि जो मजमू आहे। अहिड़े तरीक़े सां केदाणियूं जूं अखियूं ऐं चंड हुनजी जेका आहे शाइरी आहे नूरुल हुदा शाह जी। इन सां गॾोगॾु असांखे इन ई दौर में, जदीद दौर में ख़ैरुनिसा जाफ़री जो नालो मिले थो। ऐं ख़ैरुनिसा जाफ़री इंतिहाई फ़लसफ़े जी माहिर, नफ़्सियात जी माहिर लेखक आहे। ऐं हुनजी जेका कहाणियूं आहिनि ग़ुरबतूं ऐं फ़ासिला या हॉस्टल खां हवेलीअ ताईं, उन में अछूता मौज़ूअ बि असांखे मिलनि था पिया। हुनजी शाइरीअ में नफ़्सियाती मुंझारनि जो बि हुनजे कहाणियुनि में नफ़्सियाती मुंझारनि जो बि असांखे ज़िक्र मिले थो, वजूदियत जो बि ज़िक्र मिले थो। ऐं ईअं सम्झो त जेका वजूदियत जो फ़िक्र आहे, वजूदी फ़िक्र जेको आहे उहो जदीद जेको शाइरी आहे ऐं जदीद नसुर आहे, उनजो मुख्य मौज़ू रहियो आहे असां वटि। ऐं उन जा अलॻि अलॻि सां लेखक रहिया आहिनि, नसुर नवीस बि रहिया आहिनि ऐं शाइर बि रहिया आहिनि। त असांजी जेका गुडी आहे, इनखे गुडी बि लक़ब मिलियल आहे ख़ैरुनिसा जाफ़रीअ खे। इहा अहम इंफॉर्मेशन आहे, कॾहिं कॾहिं तव्हां खां केरु पुछी सघे थो त उहा लेखका कहिड़ी आहे जंहिंखे गुडीअ जे लक़ब सां सुञातो वेंदो आहे, त तव्हां चई सघो था त उहा ख़ैरुनिसा जाफ़री आहे। ऐं ख़ैरुनिसा जाफ़री जो क़ुरबतूं ऐं फ़ासिला, हवेलीअ खां हॉस्टल ताईं, उन में हवेलीअ जूं कहाणियूं, नित नयूं कहाणियूं उन में शामिल आहिनि। ऐं इहो बि तव्हांखे खां केरु सुवाल पुछी सघे थो त जेकॾहिं ख़ैरुनिसा जाफ़रीअ जे कहाणियुनि ऐं माणिक जे कहाणियुनि में कहिड़ी हिकु जहिड़ाई आहे, त हीअ बि अहम सुवाल आहे त अव्हांजे ज़हन में हुजणु खपे त माणिक बि वजूदी फ़िक्र जो लेखक आहे ऐं ख़ैरुनिसा जाफ़री बि वजूदी फ़िक्र जी लेखक आहे। माणिक बि नफ़्सियात जे मुंझारनि खे पंहिंजनि कहाणियुनि में ऐं पंहिंजनि अफ़साननि में खणी आयो आहे, पंहिंजनि नावलनि में खणी आयो आहे। ऐं असां वटि ख़ैरुनिसा जाफ़री बि पंहिंजे नफ़्सियाती मुंझारनि खे ऐं समाजी अणबराबरीअ खे, वजूदी वार्ताउनि खे अयां कयो आहे पंहिंजे अफ़साननि में। ही इंतिहाई अहम जेके इंफॉर्मेशन्स आहिनि, मां चाहियां थो पियो हिकु उमेदवार जी हैसियत सां अव्हां जे ज़हन में हुजणु खपनि। ऐं लेटेस्ट दौर में शाइरीअ में बेशुमार नाला आहिनि, उन्हनि खे बि तव्हां पढ़ी वञो। मुख़्तियार मलाह जो जेको किताबु आहे सिंधी अदब जो जदीद मुतालियो, या सिंधी अदब जो क़दीम खां जदीद मुतालियो, उन में अव्हां ॾिसंदो त बाक़ाइदे हिकिड़ो पूरो बाब आहे सिंधी अदब में औरतुनि जो हिसो। उनखे तव्हां बग़ौर पढ़ी वञो, ध्यान सां पढ़ी वञो, त जीअं उहा तरतीब बि तव्हांजे ज़हन में हुजे, नाला बि तव्हांजे ज़हन में हुजनि, ऐं इन्हनि माण्हुनि जो थोरो थको कंट्रीब्यूशन तव्हांजे ज़हन में ज़रूरु हुजणु खपे। इन्हनि औरत लेखकाउनि ऐं शाइराउनि जो जेको थोरो घणो कंट्रीब्यूशन आहे, उहो उन ते तव्हांजी अखि हुजे, त जीअं कॾहिं बि कंहिं बि मौक़े ते इन क़िस्म जो को सुवाल बि अचे त तव्हां उन सुवाल खे फेस करे सघो। उमेद आहे त तव्हांखे हमसरी यूट्यूब चैनल जी ही जेका जागरता वारी मुहिम आहे, पढ़ाइण वारी मुहिम आहे, सम्झाइण वारी मुहिम आहे, इहा पसंदि ईंदी हूंदी। जेकॾहिं अव्हां असांजे वीडियोज़ खे ॾिसणु चाहियो था त ज़रूरु असांजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, त जीअं घणे खां घणी वीडियोज़ जी नोटिफिकेशन तव्हां ताईं रसी सघे। ऐं इन सां गॾोगॾु तव्हां न सिर्फ़ु ही पाण वीडियोज़ ॾिसो पर पंहिंजनि दोस्तनि सां बि शेयर कयो, त जीअं उन्हनि जी बि भलाईअ लाइ को सुठो कमु थी सघे। उमेद आहे त वरी पाण कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं, ऐं कंहिं वरी ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं, ऐं वरी कंहिं तफ़सील सां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मोकिलाणी न आहे जॾहिं पेर ते ॾांहुं।